कॾहिं कॾहिं नक में अजीब बूइ महसूस थींदी आहे जंहिंजो सबबु सम्झ में न आहे ईंदो। इहा ॻाल्हि अक्सर शर्मसारी जो सबबु बणिजी वेंदी आहे। जेकॾहिं इन जे सबबनि जी ॻाल्हि कजे त इहो सेनोस, वात या ॾंदनि जो इंफेक्शन या वात खुश्क हुजण जे करे बि थी सघे थो। नक मां बूइ अचणु ज़िंदगी लाइ को ख़तरो त नाहे, पर साह में वधीक बूइ अचे त ज़िंदगी जो मयार ख़राब थींदो आहे, जंहिं लाइ तिबी मदद वठणु घुर्जे। इन हवाले सां नक जी ख़राबियुनि ऐं इलाज जा तरीक़ा ॿुधाईंदासीं। सेनोस इन्फेक्शन या सेनोसाइटिस सां सोज थी पवंदी आहे, जंहिंसां इहो मसइलो थींदो आहे उनखे नक मां बूइ ईंदी आहे। कॾहिं कॾहिं नक बंदि थी वेंदो आहे ऐं साह खणण ऐं सिंघण वक़्तु बूइ अचण सबबु ॾुखियाई थींदी आहे। जॾहिं बैक्टेरिया ॾंदनि ते गॾु थींदा आहिनि त ॾंदनि खे नुक़सान ॾींदा आहिनि। इहे बैक्टेरिया बाद में अव्हां जे नक में बूइ जो सबबु बणिजी वेंदा आहिनि। सुठी सिहत लाइ अव्हां ॾंदनि खे बुरुश कंदा आहियो। ॾंदनि जी ख़राबी ऐं महारनि जे मसइलनि खां बचण लाइ बुरुश करणु बहितरीन आहे, पर इहो ॾींहं में हिकु भेरो न पर 2 भेरा करणु घुर्जे। जेकॾहिं मसइलो बरक़रार रहे त डॉक्टर सां राब्तो बि करे सघिजे थो। खाधे पीते जी शयुनि में मालिक्यूल्स हूंदा आहिनि जेके सिंघण वारी हिस खे सरगरम कंदा आहिनि। जॾहिं असां का शइ खाईंदा आहियूं त वात में बूइ पैदा थींदी आहे, जेका बाद में नक जी बूइ बणिजी वेंदी आहे। जेके शयूं वात में वधीक बूइ छॾींदियूं आहिनि उन्हनि में थूम, बसर, काफ़ी, मसालेदार खाधा ऐं ॿियूं शयूं शामिल आहिनि। खुश्क वात में जॾहिं लुआब बहितर नमूने पैदा नाहे थींदो त इन खे साइंसी ॿोलीअ में ज़ीरोस्टोमिया चवंदा आहिनि। असांजे वात में मौजूदु लुआब केतिरा ई फ़ाइदा रखे थो। हीउ जीतमार आहे ऐं वात में मौजूदु खाधे जे नंढनि नंढनि ज़रनि खे हटाइण ऐं तेज़ाबियत ख़तमु करण में कमु अचे थो। जॾहिं लुआब नाहे हूंदो त इन सूरत हाल में वात या नक में बूइ शुरू थी वेंदी आहे, जंहिंखे साह जी बूइ या ॾंदनि जी ख़राबी चई सघिजे थो। तमाक में बि अहिड़ा केमिकल हूंदा आहिनि जेके ॾंदनि ऐं महारनि खे दाग़दार ऐं कमज़ोर कंदा आहिनि। इन लाइ ॾंदनि ऐं महारनि जी बीमारी जो ख़तरो वधी वेंदो आहे। तमाक साह ऐं नक जी अणवणंदड़ बूइ जो सबबु बि बणिजी सघे थो, जॾहिं त हाज़मे जा मसइला बि थी सघनि था। नक में बूइ जा कुझु घरेलू इलाज आहिनि जेके बूइ खे ख़तमु करण में मदद करे सघनि था। नक में नमकीन पाणी विझणु नक में बूइ खे घटि करण में मदद करे थो। नक में बूइ महसूस थियण जो बुनियादी सबबु पाणी जी खोट बि थी सघे थो। इन लाइ जेतिरो थी सघे वधि खां वधि पाणी पीअणु घुर्जे ऐं हाइड्रेट रहिजे। इन खां सवाइ फाइबर सां भरपूर मेवा ऐं भाॼियूं खाइजनि। ईअं करण सां नक में बूइ घटिजी वेंदी। ॾंदनि जी सिहत हर उमिरि जे माण्हुनि लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं ॾंद साफ़ न हूंदा त वात ऐं नक जी बूइ समेत ॿिया मसइला बि थी सघनि था। माहिरनि मूजिबि रोज़ 2 भेरा बुरुश करणु घुर्जे। इन सां गॾोगॾु ज़ुबान खे बि साफ़ कजे ऐं मानी खाइण बैदि बिना शुगर वारो च्यूइंग गम चबाड़े सघिजे थो। पाणी जी खोट जो सबबु बणिजंदड़ खाधो ऐं शरबत पीअण खां पासो कजे। सिगरेट छिकणु बंदि कजनि ऐं ज़रूरत पवण ते ॾंदनि जे माहिर सां राब्तो करणु घुर्जे।